सिंधी चवणी ॿिनि जोयुनि जो वर तंहिंजो जीअरे ई जहनम में घर। हिकिड़े अमरा खे ॿ ज़ालूं हुयूं। नंढीअ लाइ माड़ीअ ते ऐं वॾीअ लाइ हेठि रहण जो बंदोबस्तु कयो हुआईं। हिकिड़ीअ राति हिकिड़ीअ वटि त ॿीअ राति ॿीअ वटि तरसंदो हुयो। हिकु राति ॿिए ॻोठ में कम सां हलियो वियो। उहा राति वॾीअ घर वारीअ जे हिसे जी हुई। हिकिड़े चोर खे बि ख़बर पई त अॼु राति घर धणी या मर्द माण्हू घर में कोन्हे, चोरीअ लाइ भलो मौक़ियो आहे, हथां न विञाइणु घुरिजे। चोर बि राति जो पेर में ॾेई अची घर में घिड़ियो। सम्झियईं हेठि माण्हू हूंदा, खड़के ते उथी पवंदा, मथे केरु न ॾिसंदो ऐं चोरी करणु सहजी रहंदी। दिलि में इहा ॻाल्हि टली ॾाकण ते छप हणी चवणु लॻो त वॾीअ ज़ाल खे संभाल थी वई। उन वरी पंहिंजी दिलि में सम्झियो, लाशक मुड़सम राति जो ई मोटियो आहे। मूं कुराड़ीअ वटि तरसण खां हुन नौजवानड़ीअ ॾे भॻो थो वञे। पंहिंजो हक़ु अखियुनि सां साम्हूं हथां वेंदे सही न सघी टप ॾेई खट तां उथी ऐं वञी ॼंघुनि में ॿख विधाईंसि। मॼाण उन वक़्तु नंढीअ ज़ाल खे बि जाग थी पई। तंहिं सम्झियो त पहाज पई मथे ईंदड़ मुड़ुस खे हेठि छिके, छो न मां खेसि मथे छिके वठां। इहो सोचे चोर खे मुड़ुसु सम्झी ॻिचीअ में भाकुर विझी मथे छिकण लॻी। चोर माण्हू अॻे ई भाड़ी वेतर जो 2 भाकुर पयसि त तिहाई सुस्तु थी पियो। हाणे हेठि छिकण ते त मथे विच में चोर जो खेखरोट पए पियो। सुबुह ताईं विच ते टंगियो रहियो। सुबुह जी रोशनीअ में ॿिन्ही ज़ालुनि खेसि सुञाणे खणी चोर कई। माण्हू मिड़ी विया, लत ॾेई खणी चोर खे ॿधाऊं। चोरीअ जे इरादे सां आयो होसि, थफ़ाथुफ़ीअ ते चोर सची कई। पोइ तोखे कहिड़ी सज़ा ॾियूं? माण्हुनि पुछियुसि। असुलु सज़ा त सॼी राति काटी अथमि, तंहिं हूंदे बि जेका ॾियणु चाहियो था सा क़बूलींदुमि, पर हिकिड़ी सज़ा न ॾिजो। चोर मशरूत सज़ा क़बूलींदे चयो, 2 जोयुनि सां न परणाइजो। छो? मेड़ मां हिकिड़े पुछियुसि। 2 जोईअ जे बदिरां हिकु राति में एतिरो लोड़ियो अथमि, असुलु मालिक सां त अलाए कहिड़ी जुठ हूंदी। वज़ाहत कंदे चवणु लॻो, 2 जोयुनि जो वर तंहिंजो जीअरे ई जहनम में घर। मतिलबु 2 जोईअ सां 30 ई रोज़ टिमझणु आहे। ॿियो पहाको, ज़ाल ज़हमत, ॿार ॿरो, वस पुॼई त घुम छड़ो।